अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे पारां बजट जे हवाले सां ख़ुसूसी ट्रांसमिशन में मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाज। नाज़रीन, कल पंजाब जी जेका आहे बजट पेश कई वई, अॼु वरी सिंध जी बजट पेश थी आहे ऐं उहा सिंध जी बजट जेका आहे साईं मुराद अली शाह साहिबु जेको आहे सिंध जा नाणे वारा वज़ीर आहिनि, उन्हनि पेश कई आहे 7 खरब 39 अरब रुपयनि जी टोटल बजट जो आउटले ॿुधायो वियो आहे ऐं उनमें मुख़्तलिफ़ स्कीमुनि जूं जेके पंहिंजो जेके तफ़सील ॿुधाया विया आहिनि, उनमें काफ़ी शयुनि सरकारी मुलाज़िमनि जी पघार में 10% वाधारो कयो आहे, जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जी पघार में 7.5% वाधारो कयो हो, जॾहिं त उनखां अलावा मुख़्तलिफ़ खातनि में 14,000 खां वधीक नौकरियूं ॾियण जो बि ऐलान कयो वियो आहे ऐं उनखां अलावा ॿियो केतिरे ई स्कीमुनि जा जंहिंजा ऐलान कया विया आहिनि, जो कि हिन बजट में असां गुफ़्तगू कंदासीं। बजट जे हवाले सां जो कि निशस्त में असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे डायरेक्टर करंट अफेयर साईं शहज़ाद शाह जिलानी साहिबु। शाह साहिबु जी फयाज़ साहब, बजट अची वई आहे ऐं माशाल्लाह जेको आहे पंहिंजो सैयदनि जो राज आहे, वज़ीर आला सैयद ऐं पंहिंजो ज़बरदस्त क़िस्म जो साईं मुराद अली शाह साहिबु ऐं वरी असां वटि जेको एनालिस्ट बि सैयद अची विया आहिनि। हाणे इहे सैयदनि जे बारे में छा पिया चवनि? साईं, इहो त सभिनि खां पहिरियों त अञा जीअं चवंदा आहिनि न, गुज़िरियल बजट में जॾहिं पाण वेठासीं त असां अक्सर माण्हुनि सां ॻाल्हायोसीं, चयो त अञा हिननि खे तफ़सीली तौर ते ॾिसणो पवंदो, हिनखे अञा माइक्रोस्कोपिक व्यू मां ॾिसणो पवंदो त जेके जेके एलोकेशन्स आहिनि, जेके जेके हिननि टारगेट सेट कया आहिनि, उन में मां सम्झां थो त हिन वक़्त ताईं हीउ जेको गुज़िरियल बजट बि तमामु घणो 686 बिलियन जो हुयो ऐं उन में जेके एजुकेशन सेक्टर में, हेल्थ सेक्टर में या जेके बि थिया मामला, उहे तव्हां असां सभिनी जे आॾो आहिनि। हिन भेरे जेको आहे हिननि इहे जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि त साईं हाणे 14,000 जेके आहिनि खां वधीक नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। हाणे उनजी जेका आहे ॾिसणो पवंदो त कहिड़े सेक्टर्स में हीअ नौकरियूं जेके ईंदियूं, कहिड़े पासे कहिड़े डिपार्टमेंट्स में जेके आहिनि इहे नौकरियूं ईंदियूं। सिंध पुलिस में चयो अथऊं 10,000 नौकरियूं जेके आहिनि उहे ईंदियूं। उहे साईं पुलिस ऐं मास्तरियाणियूं भर्तियूं कंदासीं। बिल्कुलु, मास्तरियाणियूं भर्तियूं। हाणे भर्ती त इहे ॻाल्हियूं ठीकु आहिनि, मास्तरियाणियूं तव्हां भर्ती कंदो या ॿिया मास्तर भर्ती कंदो त गुज़िरियल मास्तरनि जो छा थींदो, जेके अञा उहे केस डिसाइड थियो कोन्हे को, काफ़ी जेके मामलात आहिनि उहे नैब ॾियनि ऐं काफ़ी ते इंक्वायरी थी इंक्वायरियूं पियूं हलनि जाली ऑर्डरनि जे हवाले सां, पघारूं मिलनि कोन पियूं, उन ते एतिजाज उस्तादनि जी तंज़ीमुनि ॾाढा कया आहिनि, त उहे मसइला अञा सेटल थिया कोन्हनि। हीअ इज़ाफ़ी थींदा त उहो मूंखे सम्झ में नथो अचे त कीअं थींदो, इहो ॾिसणो पवंदो। इन खां पोइ अचूं था पुलिस ते हिकिड़ो त भर्ती आम पुलिस जेका थिए थी पई उन ते आहे, ॿियो वरी SSU आहे, उनजे अलावा जेको आहे CID आहे, SIT आहे, मुख़्तलिफ़ जेके आहिनि CIT आहे ऐं काउंटर टेररिज़म जेको डिपार्टमेंट आहे CTD आहे। हाणे हीअ जेके भर्तियूं थींदियूं छा में थींदियूं ऐं छा उहे भर्तियूं जेके थींदियूं वरी असां ॾिसंदासीं त उहे पुलिस कमांडो एक्शन जेके थींदा आहिनि हिकिड़ा मख़सूस उन ते थींदा या ही VIP सिक्योरिटी ते थींदा, उहो बि हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे। जेको रिस्क अलाउंस आहे उहे पुलिस वारनि खे अञा ताईं मिलियो कोन्हे को, उहे अञा ताईं रड़ियूं था कनि त साईं असांजा रिस्क अलाउंस जेके आहिनि उहे छा थिया। हाणे हीअ त ठीकु आहे, हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त हिननि ॾिनो आहे। इन जे अलावा अगरि असां ॾिसूं त 10% जेको वाध कई वई आहे सरकारी मुलाज़िमनि जी जेके पघारनि में, ठीकु आहे, हिकिड़ो सरकारी मुलाज़िमनि जे हवाले सां त ठीकु आहे, पॉज़िटिव ॻाल्हि आहे, पर हिकिड़ो इन जो जेको डायरेक्ट जेको इम्पैक्ट आहे उहो को आम जेको वीचारो जेको माण्हू आहे, जेको इनकम ब्रैकेट में जेको अचे थो पियो 10,000 12,000 जेको पूरो करे थो पियो, या उनजी जेका मिनिमम जेका लास्ट बजट या उनखां गुज़िरियल बजट में जेको फिक्स कई वई, उहो ॾिसणो पवंदो त उहे उन्हनि खे मिलनि थियूं नथियूं मिलनि। सरकारी जेके काफ़ी इदारा आहिनि कोन थियूं मिलनि, इहो त ऐलान हूंदा आहिनि न, किथे बि इन जी इम्प्लीमेंटेशन कोन थिए थी। मिसाल तौरु दुनिया जे अंदरि चाइल्ड लेबर पाबंदी आहे, पाकिस्तान जे हर होटल ते वञो तव्हांखे चांहि खणी अचींदो। इन तरह जा जेके ऐलान हूंदा आहिनि, इहो वरी दुनिया खे ॾेखारण लाइ या हू करण लाइ, केरु थो ॾिए 13,000 जेको आहे मिनिमम वेज। बिल्कुलु 100 रुपए ते माण्हू 24 कलाक कमु कनि था पिया। साईं माण्हू ख़ुदकशियूं कनि पिया। तव्हां ॾिठो त कुझु ॾींहं पहिरियों जेको आहे पंहिंजो इहो पंहिंजो बदीन ज़िले जो पंहिंजो इहो हुते ज़ाल मुड़ुस ख़ुदकशी करे छॾी, उनजा अबा मासूम ॿारड़ा जेके वेठा आहिनि, छा हालति ॾाढी ख़राबु आहे न। पंहिंजो इहो आहे त एजुकेशन जे हवाले सां तव्हां ॾिसो त प्राइमरी जे हवाले सां ड्रॉपेज जो जेको रेशो आहे बिल्कुलु सिंध जे अंदरि तमामु तेज़ सां वधे पियो। एॾियूं वॾियूं तव्हां बजट्स रखो था पिया, 128 अरब रुपया गुज़िरियल साल रखियऊं, वया केॾा पैसा हुआ असांखे ॿुधायो त सही। शरह वञे थी घटिजंदी, माण्हू जेको आहे गुरबत जी लकीर खां हेठि जेको आहे माण्हू ॾींहों ॾींहुं वञनि था वधंदा। दुनिया सॼी जे अंदरि मिसाल तौरु हिंदुस्तान जे अंदरि चवनि था त हर साल केतिरा ई मिलियन माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजो हुनखे
लखे माण्हुनि खे हू जेको आहे गुरबत जी लकीर खां मथे खणी था अचनि पिया, उन्हनि जेका इकोनॉमी जो ग्रोथ रेट हाणे 7% ते वञे ॾाढा सीरियसली टारगेट्स खे पंहिंजे हू परसू कनि पिया। हा। असां वटि उहा शइ असां वटि जेको आहे उहे सभु शयूं वञनि थियूं। सिंध फोकस मां जेकॾहिं ॻाल्हायां, मिसाल तौरु तव्हां मां इंट्रो में बि पंजाब जे बजट जो ज़िक्र इन जे लाइ कयो। जी जी, हिकिड़ो मां तव्हांखे रेफरेंस तौरु ॿुधायां थो, पोइ इन नुक़्ते ते हलूं था त गुज़िरियल ॾींहुं निसार खोड़ो साहिबु जेके आहिनि, जेके वज़ीर तालीम आहिनि सिंध जा, उन्हनि जेको आहे सेक्रेटरी साहिब खे पंहिंजे लिखियो आहे त हीउ जेको बजट जेका आहे मुकमल यूटिलाइज़ न थी आहे ऐं इम्प्लीमेंट जेको आहे प्रोजेक्ट्स ते वेरियस प्रोजेक्ट्स ते न थियो आहे, इन जा सबबु ॼाणायो ऐं जेके आहिनि कंसर्न जेके ऑफिशियल्स आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु त एक्शन खणो। हाणे इज़ दिस द टाइम, मतिलबु इहो वक़्तु जेको आहे थ्रू आउट द ईयर छा थियो पिए, वज़ीर तालीम साहिबु जेको आहे किथे हो या इहे मामला छो न पिया उन महिल ते पॉलिटिकल आहे न, पाण में सेक्रेटरी आहे हुननि जी आहे पंहिंजो तकरार आहे पहले ॾींहं खां वठी। जी हा, हाणे हू जेको आहे पंहिंजो सिंध जो पीपल्स पार्टी जो सीनियर लीडर आहे ऐं सेक्रेटरी साहिबु जेको आहे उहो पंहिंजो फैमिली मेंबर आहे, पंहिंजो हुनजो माना किंग्स जो फैमिली मेंबर आहे, सो उहो पंहिंजो हुन सां तालुक़ु रखे थो, तंहिंजे करे हाणे इहो इख़्तियार धणी जेके उन्हनि जो चइजे। पर ॾिसो मां जेको तव्हांखे चवणु पियो त पंजाब जो बजट जॾहिं पाण पढ़ूं था उहो वॾनि प्रोजेक्ट्स ते जेको आहे पंहिंजो हुनजो फोकस आहे। माना तव्हां ॾिसो त अॼु असां पंहिंजो हुयो हुनजा पावर सेक्टर जा LNG जा पावर सेक्टर जा प्रोजेक्ट उते आणनि पिया ऐं उनखां पोइ जेको आहे पंहिंजो केतिरियूं वॾियूं रोडूं जेको आहे पंहिंजो उहो हुननि जो हिकिड़ो जेको आहे हुनखे जेको आहे सपोर्ट कंदियूं, जेको तव्हांजो जेको हीअ तव्हांजो ट्रांसपोर्टेशन जेका थींदी पाक चाइना जेको इकोनॉमिक कॉरिडोर खे मुख़्तलिफ़ हुन मां कढण लाइ जेको आहे हुननि पंहिंजो हो कयो आहे। उनखां पोइ हुननि जे मिसाल तौरु हाणे लाहौर जे अंदरि जेको आहे हाणे ट्रेन जो जेको आहे पंहिंजो खणी आया आहिनि मनसूबो पंहिंजो ऑरेंज लाइन जो, मतिलबु हू ह्यूज प्रोजेक्ट्स ते फोकस कनि पिया। हिकिड़ी ॻाल्हि इहा, ॿी ॻाल्हि इहा त उन्हनि हिकिड़ो इन्वायरमेंट ठाहे छॾियो आहे जेको पाण रोज़ हिन बजट जे प्रोग्राम में मां ॻाल्हाईंदो आहियां, सदाईं चवंदो आहियां त पंजाब जेको आहे तरक़ी करे थो पियो, शहबाज़ शरीफ़ जो पंजाब बि तरक़ी करे थो पियो, त परवेज़ इलाही जो पंजाब बि तरक़ी कंदड़ हो, त उनखां पहिरें वारनि जो त पंजाब बि तरक़ी कंदड़ हुयो। असांजो सिंध जेको आहे साईं कैमली शाह जा 7 साल जेकॾहिं कढी छॾियो त उनखां पहिरें जे वारा जेके हुया उन्हनि जी हालति में दौर में बि इहे ई असां रड़ियूं कयूंसीं पिया, ख़ुदकुशियूं थियनि थियूं, इंफ्रास्ट्रक्चर न आहे, करप्शन आहे या लॉलेसनेस आहे। मतिलबु त हुन जे पंजाब जे बजट पढ़ण खां पोइ तव्हांखे नज़र थो अचे त हिकिड़ो फोकस आहे पंजाब जे बजट जे अंदरि, त हू कुझु शयूं करणु चाहिनि था इन्वेस्टर्स खे वठी अचण लाइ ऐं हुनजे लाइ उहो करणु चाहिंदा। असांजे बजट में छा आहे, मिसाल तौरु को बि मेजर रोड जेको अहिड़ो न आहे जेको पाक चाइना इकोनॉमिक कॉरिडोर जे हवाले सां हिननि कयो हुजे जी कनेक्ट करण जे लाइ, को बि न आहे। हिननि से जेके रोड जेको आहे जेके इंफ्रास्ट्रक्चर जा मुख्य रोड जेके साईं मुराद अली शाह जे असांखे ॿुधाया पिए पंहिंजे स्पीच में, तव्हां पढ़ंदव त सैफल खां जैकबाद ऐं हुनखां होसि ताईं, मतिलबु हुननि खां पुछो त भई इहे त सभु ठीकु आहे, पर तूं असांखे ॿुधा त हीउ जेको एॾो वॾो प्रोजेक्ट अचे थो पियो मुल्क जे अंदरि, उनजे लाइ तव्हां कहिड़ी पिया तयारी कयो? कुझु ई कोन्हे। हाणे ॿी त मां तव्हांखे ॿुधायां, मां अॼु हीउ जेको आहे गुज़िरियल हिन साल वारी स्पीच साईं कैमली शाह जी खणी आयोसि, उनखां अॻे साल वारी बि खणी आयोसीं, ॿई स्पीचिस मूं वटि। इहो इंट्रेस्टिंग कंपैरिज़न, ठीकु आहे न? बिल्कुलु। हाणे मूंखे ॿुधायो त हीउ गुज़िरियल भेरे साईं कैमली शाह साहिबु जेको आहे असांखे चयो हुयो तालीम जे मद में त भई असां जेको आहे तव्हांखे ठाहे ॾींदासीं पब्लिक स्कूल जे नाले सां, हुननि चयो हुयो त हेतिरा असां पब्लिक स्कूल ठाहींदासीं। बिल्कुलु सही। हाणे उहे पब्लिक स्कूल किथे सिंध में ठहिया आहिनि असांखे ॿुधायो वञे न, त जेको साईं जो एॾो ऐलान कयो बहसियत चीफ मिनिस्टर ऑफ द प्रोविंस, हुननि ऐलान कयो त भई असां पब्लिक स्कूल ठाहींदासीं, उहे पब्लिक स्कूल कोन ठहिया। अॼोकी स्पीच में वरी मां ॾिठुमि, मां त हैरान थी वियो आहियां त असांखे हीउ चवनि था त 80 लाइ केतिरनि जाइनि ते नवां डैम स्मॉल डैम्स असां ठाहे सघूं था। ला हिन स्पीच में ही 2014-15 जी स्पीच आहे, इनमें बि डैम्स जो ज़िक्र आहे, अॼोकी स्पीच में बि डैम्स जो ज़िक्र आहे, ही 13-14 जी बजट आहे उनमें बि डैम जो ज़िक्र आहे। असांखे ॿुधाइनि त सही त इहो भला हर दफ़े असांखे ॿुधायो था त डैम ठहंदा, को हिकिड़ो डैम, को 2 डैम, को 5 डैम, को 8 डैम, को ठाहे त ॾेखारियो। सही। को कुझु कोन थो थिए। डैम जी ॻाल्हि आहे, ईअं जीअं पाण ॻाल्हायोसीं पब्लिक स्कूलनि जी ॻाल्हि जेका साईं कैमली शाह सघे। हाणे असांखे त सॼी सिंध मां तव्हां ॿुधायो रिपोर्टरनि जो नेटवर्क पंहिंजो वेठो आहे सॼी सिंध में, किथां का ख़बर आई आहे त को पब्लिक स्कूल जेको आहे उहो ठहनि पिया या उनमें जेको आहे असां का पेशरफ़्त कयूं था पिया। वरी चऊं त इंग्लिश ग्रामर स्कूल असां ठाहींदासीं, उहे अलाए काॾे विया। वरी चऊं असां हेतिरा जेको आहे तव्हांजे लाइ ग्रेन जा स्टोरेज 9000 टन अलाए केतिरा चऊं त ग्रेन जो स्टोरेज जो लास्ट ईयर जे लाइ साईं सिलोज़ जे उहो अलाए काॾे विया उहो प्रोजेक्ट। हाणे वरी उन्हनि जो ज़िक्र ई न आहे, वरी तव्हां ॿियनि शयुनि ते हलो था वञो।
मां चवां थो त को डायरेक्शन ई कोन्हे असांखे मिसाल तौरु असांजी मां रोज़ इहो ॻाल्हाईंदो आहियां त भई असां वटि बिजली आहे न थर जे लाइ तव्हां वटि छा आहे तव्हां सदाईं था चओ असीं वफ़ाक़ी हुकूमत न इहे मां साईं जी तकरीर पढ़ी पए लास्ट ईयर जेको आहे नवाज़ शरीफ़ आयो हो आसिफ़ अली ज़रदारी साहिबु हुतां विया हुआ थर पार कर हुननि गॾिजी जेको आहे पंहिंजो हो कटियो साईं चयो त वॾो माइल स्टोन थी वियो आहे असां हे करे छॾियो हाणे बाबा हे माइल स्टोन हाणे थियो आहे 5 साल ज़रदारी साहिबु पाण प्रेसिडेंसी में वेठो हुयो पीपल्स पार्टी वेठी हुई पंहिंजो वफ़ाक़ी प्राइम मिनिस्टर तव्हांजो हुयो वफ़ाक़ी हुकूमत तव्हांजी हुई उन वक़्तु तव्हां 5 सालनि जे अंदरि सिर्फ़ु तव्हां जेको आहे सॉवरन गारंटी वफ़ाक़ी हुकूमत तव्हां उहा न तव्हां वठी सघिया मज़ाक़ पिया कयो माण्हुनि सां 5-7 साल मुसलसल हुकूमत करण खां पोइ बि तव्हां हाणे अञा ताईं थर जे लाइ 1 मेगावाट जो इहो जेको फ्राडी जेको आहे पंहिंजो ऐलान कयो अथनि ठीकु आहे न उनखे बि क्वेश्चन कयो वियो आहे का ॻाल्हि न आहे 3 अरब रुपया उन ते ख़र्च थी चुका आहिनि ऐं 3 अरबनि में तव्हां 1 मेगावाट जो जेको हिकिड़ो क्लेम करे सघिया त मां पुछां थो त इहो थियो की पर उनखां वॾी ॻाल्हि इहा आहे जेका उन ॾींहुं पंहिंजो साईं महबूबुल्लाह शाह हिते पंहिंजे प्रोग्राम में कई त ज़्यादती त इहा आहे त इहे 12 ब्लॉक तव्हां अलॉट कीअं कया आहिनि तव्हां बिडिंग न कई आहे जे बिडिंग करायो हीअ ट्रेज़र आहे न खज़ानो आहे हीअ का ईअं शइ एतिरो ई आहे त सबर मुबारक खे खणी ॾियो एंग्रो खे खणी ॾियो उनखे खणी ॾियो इहो तव्हांखे इख़्तियार ई कोन्हे हुननि ॿुधायो त हिंदुस्तान जी सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत उतां जी जो इहो सॼो जेको इहो हुयो अलोकेशन्स रद्द करे छॾियूं हुन चयो त बाबा ईअं थोरी थींदो आहे त तव्हां जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत में अची वियो आहे त तव्हां पब्लिक जेको आहे पंहिंजो प्रॉपर्टीज़ खे ईअं तव्हां नीलाम कंदव बिडिंग करायो इंटरनेशनल बिडिंग जे थ्रू इहो ॾियो बिल्कुलु इन पासे इहो ई नुक़्तो हुयो त इंटरनेशनल बिडिंग जे थ्रू ऐं ॿियो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि इहा बि ॾिसो त असां अगरि हाणे थर जे कोयले जे मनसूबे खे ॾिसूं त अलाए केतिरा साल असां इहे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि तव्हां ॾिसंदव त असां वटि जेके मीडिया में हर भेरे को बि थर कोल या सिंध कोल जो जेको बि हूंदो आहे उन में का तकलीफ़ थींदी आहे असांखे बार बार इहो ई रटो लॻायो वेंदो आहे त साईं उन में 175 बिलियन टन्स जा जेके आहिनि रिज़र्व्स आहिनि इंडिजिनियस कोल आहे ऐं उन मां हीअं थींदो ब्लॉक 2 में हिन जी एलोकेशन आहे UCG में हीअ आहे समर मुबारकमन साहिबु हीअ कयो आहे इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट जे नाले ते अरबें खरबें रुपया हिन महिल ताईं ख़र्च थी चुका आहिनि पर प्रोजेक्ट जेको आहे एक्सेल न कयो आहे इन में ॿियूं केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि RO प्लांट्स जो फ्रॉड जेको आहे उहो असांजे साम्हूं आहे RO प्लांट्स जे मद में जेको आहे हाणे बि जेको आहे करोड़े तक़रीबन 70-80 करोड़ रुपया कढाया विया आहिनि ऑपरेशन एंड मेंटेनेंस में तव्हां थरपारकर वेंदो त हुते माण्हू दाईंदा त अञा ताईं जेको आहे पाणी न मिलियो आहे इन जे अलावा तव्हां ॾिसो त जेके ब्लॉक एलोकेशन कंपनी कंहिंजी आहे उहा त सभाणे माण्हू अची विया आहिनि त बिल्कुलु सॼो जेको आहे ऐं उन खां पोइ सिंध कोल अथॉरिटी उन खां पोइ थर कोल एनर्जी बोर्ड वरी मथां जेको आहे थर डेवलपमेंट अथॉरिटी जी बि ॻाल्हि थी त हाणे डेवलपमेंट त ऑलरेडी तव्हां हुते जेको आहे जीअं तव्हां पाणी जी बि ॻाल्हि कई थरपारकर में रेन वाटर रिजर्वॉयर जे हवाले सां ॻाल्हि थी उहो अञा ताईं ख़बर न आहे त छा थियो पाणी जा मनसूबा हुया उनजी ख़बर न आहे छा थियो हाणे हीअ थियो हिकिड़ो असां अगरि मजमूई तौर ते अगरि असां सभु ॿियनि एरियाज़ ॾे बि वञूं त लाइक वाइज़ इहे थर जे कोयले वांगुरु काफ़ी ॿियूं अहिड़ियूं स्कीमूं हुयूं तव्हांखे यादि हूंदो बसनि जे हवाले सां ॻाल्हि थी त जेके बेनिफिटो डीज़ल बसिस जे हवाले सां ॻाल्हि थी CNG बसूं ऐं डीज़ल बसूं ॿिन्हिनि ॿ इन जो बाक़ाइदा प्रोजेक्ट में क्लीन एनर्जी जो तसवुरु खणी आया उनमें CNG बसुनि जी ॻाल्हि कई बिल्कुलु पर अगरि तव्हां 5 साल पहिरियों अगरि ॾिसंदव त उहा स्कीम जेका आहे उहा हर साल उनखे जेको आहे हुन ते पैसा मुक़ररु थिया इनिशियल फेज़ में इहो त टोटल 500 बसूं अचणियूं हुयूं जंहिंमां 100 बसूं हुयूं इहे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप बेसिस ते हो डेवू जेका कंपनी आहे उनखे हिन में जेको आहे करिणो हुयो पर उन्हनि जी डिमांड इहा आई त पहिरियों 100 बसिस जेके आहिनि उहा सिंध गवर्नमेंट जेका आहे उहा खणी ईंदी रोडनि ते पोइ वरी असां उन में पंहिंजो हिसो विझंदासीं उहो बि जेको आहे रोड जो शिकार आहे इन जे अलावा जेको आहे तव्हां अगरि ॾिसंदव त जेके हेल्थ सेक्टर में जेके काफ़ी अहिड़ा प्रोजेक्ट्स हुया जेके ऑन पेपर हुया अञा ताईं जेको आहे उन ते को अमली तौर ते कमु न थियो आहे मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम्स हुन में हाणे बि हिननि हेपेटाइटिस जे हवाले सां रखियो आहे ऐं न्यूट्रिशन प्रोग्राम्स जेके आहिनि फॉरेन फंडेड आहिनि न एक्ज़ैक्टली उहो हिननि जो छा आहे हुननि जो मतिलबु उहा एड मिले थी एक्सटर्नल जेके असांजा जेके हूंदा आहिनि उन में उन्हनि खे प्रोग्राम्स बि मिलंदा हाणे इन्हनि सभिनी खे अगरि असां तमामु तफ़सील आहिनि इलाही ॻाल्हियूं आहिनि पर कमिंग बैक टू योर पॉइंट त हाणे असां वटि जेको आहे हिन बजट में बि हिन वक़्त ताईं जेके अंग खराया आहिनि अञा वधीक हिनखे असां स्टडी कंदासीं ॾींहुं पियो आहे अञा ट्रांसमिशन हलंदी असांजी त उन में असां वधीक हिन ते जाइज़ो वठंदासीं त सूरत छा आहे हिन भेरे सोलर जेको आहे पंजाब जे नक्शे क़दम ते हलनि पिया सोलर जे हवाले सां ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं सोलर ते तव्हांखे ख़बर आहे त वफ़ाक़ी जेका सरकार आहे उन काफ़ी हिकिड़ी छूट ॾिनी आहे ऐं उन में काफ़ी जेके आहिनि उनजी जेका इम्पोर्ट आहे उन ते जेको आहे रिलैक्सेशन आहे टैक्सिस वग़ैरह न हया अथनि सेम उन्हनि खे रिटेन कयो अथनि
ऐं बुनियादी तौर ते मेजरली जेको आहे सोलर जेको एनर्जी आहे उन जा प्रोजेक्ट्स पंजाब में तमामु घणा आहिनि ऐं पंजाब में तव्हांखे ख़बर आहे त मियाँ बिरादरान जेके आहिनि उन्हनि जो उन्हनि में थोरो कारोबारी सिस्टम बि आहे। हाणे असां वटि जेके 5000 स्कूलनि खे सोलर सिस्टम ज़रिए बिजली जो जेको आहे ऐं थरपारकर में उहे हूंदा त हाणे सभिनि खां पहिरीं ॻाल्हि त एतिरा स्कूल ठहनि, ठीकु साईं, सभिनि खां पहिरीं ॻाल्हि त एतिरा स्कूल ठहनि त पोइ इहे वरी सोलर जेके आहिनि इहे मनसूबा बि थियनि। हर ॻाल्हि आहे डिमांड एंड सप्लाई जे हिसाब सां। जेका असां वटि हिन वक़्तु सोफार जेके अंग अखर आया आहिनि उन में असांखे कुझु डायरेक्शन्स प्रॉपरली सेट नज़र नथा अचनि। बाक़ी जेके आहिनि थोरो तव्हां हिन ते तबसरो कंदा त वधीक। मां तव्हांखे ॿुधायां साईं, हिकिड़ो सोलर जे हवाले सां जी हिकिड़ो वॾो दिलचस्प तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां। मां चयुमि न असां वटि जेको आहे हिकिड़ो थिए थो न को बेहिसी जो हिकिड़ो उहो थिए का लिमिट थिए थी, या उहो थिए थो त भई को असां हिकिड़े ऑनर जी ॻाल्हि थिए थी माण्हू जे लाइ पंहिंजो वर्ड ऑफ माउथ जेको आहे जी उहो उनजो हिकिड़ो उहो जेको तव्हांजो लफ़्ज़ आहिनि उनजो हिकिड़ो तक़दुस तव्हांखे रखिणो हूंदो आहे। पर हाणे हेॾे अहम फ्लोर ते वेही जॾहिं माण्हू ॻाल्हियूं कनि ऐं उन्हनि जो तक़दुस न रखनि त पोइ सम्झ में नथो अचे त हुनखे पार्लियामानी ॿोली में ॻाल्हाइजे या न ॻाल्हाइजे। मसइलो इहो आहे जॾहिं तव्हां हेॾे ऐवान में बि तव्हां बीठा आहियो ऐं तव्हां 7 सालनि खां वठी मुख़्तलिफ़ ऐलान कयो था पिया। हाणे तव्हां सोलर जी ॻाल्हि कई जी, लास्ट ईयर मूं प्रोग्राम पैक कयो, लास्ट ईयर न बल्कि हिन लास्ट वीक उनखां अॻे वीक में हिन बजट जे पंहिंजी ट्रांसमिशन में मूं सिंध आबादगार बोर्ड जा आहिनि साईं महमूद नवाज़ शाह साहिबु, उन सां मूं प्रोग्राम पैक कयो। असांखे जॉइन बि कंदा हा, अॼु असांखे जॉइन बि कंदा। हुनखां मूं पुछियो त साईं हे जेको आहे तव्हांजे लाइ वॾा ऐलान थी विया आहिनि? चयोसीं वरी छा जा ऐलान थी विया आहिनि? मूं चयोसीं लास्ट ईयर जो साईं अरनि ऐलान कया हुया त भई तव्हांखे जेको आहे 250 खनि जेको आहे पंहिंजो ट्यूबवेल जेके आहिनि सोलर सिस्टम ते मिलंदा ऐं उनखां पोइ जेको आहे तव्हांखे चए साईं हिकिड़ो बि तव्हां सॼी सिंध घुमो, हिकिड़ो बि तव्हां ॿुधायो जेको ट्यूबवेल जेको हिननि ॾिनो हुजे ऐं उहो सोलर सिस्टम ते लॻो हुजे, हले या न हले, पोइ ॻाल्हि आहे इनिशिएट कयो वियो हुजे उते प्रोजेक्ट असांखे ॿुधायो। सही। हाणे मूंखे ॿुधायो त तव्हांजो जॾहिं इहो आहे हाल, हाणे जेको तव्हां सोलर जी ॻाल्हि कई त सोलर ते हाणे स्कूलनि जे लाइ आहिनि। पहिरें चयो त असां एग्रीकल्चर इरीगेशन खे जेको आहे ट्यूबवेल्स खे ॾींदासीं, उनखे सोलर सिस्टम ते आणींदासूं। हाणे उहो तव्हांजा स्कूल पंहिंजो माना एरीगेशन वारो हिन जो प्रोजेक्ट पूरो थी वियो आहे। हाणे वरी आया आहिनि पंहिंजो हे एजुकेशन जे सोलर सिस्टम सां। त इहे मज़ाक आहिनि, मश्करियूं आहिनि। सही। मां तव्हांखे ॿुधायां हे एनर्जी जी तव्हां ॻाल्हि कई न, ही स्पीच आहे मूं वटि गुज़िरियल साल वारी साईं कैमली शाह वारी जी, ऐं ही स्पीच आहे जेका आहे उहा साईं जेको आहे पंहिंजो मुराद अली शाह वारी अॼोकी स्पीच आहे। तव्हां ॾिसो त केॾो असां सां हुआ पंहिंजो ज़बरदस्त क़िस्म जी आहे, मतिलबु वेरिएशन आहे हिन में तमामु न साईं। ॾिसो न, वेरिएशन खां अलावा हिन में वरी सिमिलरिटी आहे। अच्छा, हिन में एॾी सिमिलरिटी आहे जो तव्हांखे मां चाहियां थो त हाणे मां तव्हांखे ॿुधायां अॼोकी स्पीच में जेको चयो वियो आहे, सिंध गवर्नमेंट कंसीडर्स थलकोट प्रोजेक्ट फ्लैगशिप प्राइवेट, ठीकु आहे न। हाणे चइबो थो द गवर्नमेंट ऑफ सिंध हैज़ स्पेंड मोर देन 30 बिलियन इन लास्ट 6 years ऑन वेरियस मेगा प्रोजेक्ट्स एंड स्टडीज़। ठीकु आहे, हीअ आहे अॼोकी स्पीच जी ॻाल्हि। हीअ वरी मां साईं कैमली शाह जी स्पीच थो पढ़ां। द गवर्नमेंट ऑफ सिंध हैज़ इन्वेस्टेड मोर देन 30 बिलियन ऑन वेरियस प्रोजेक्ट्स एंड स्टडीज़ रिलेटेड टू थर। सही। अच्छा, हाणे मूंखे ॿुधायो, ही तव्हां गुज़िरियल साल बि असांखे ॿुधायो, ही तव्हां असांखे हर साल ॿुधाईंदा रहंदव। असांखे इहो ॿुधायो त भई 7 सालनि खां वठी जो तव्हां असांखे रोज़ इहो साॻियो जुमिलो पिया ॿुधायो। एग्ज़ैक्टली, मां उहा ई ॻाल्हि कई त भई कयो छा थो, थर में आहे छा? असांखे फिगर्स रटाया था वञनि त हेतिरो आहे। न, ही तव्हांखे मां कोट अनकोट करे पढ़ी ॿुधायां थो त ही साईं मुराद अली शाह जी स्पीच आहे। ही उनखां पहिरियों जेको आहे साईं कैमली शाह जी स्पीच आहे। 13-14 ऐं हू 15-16। हा, सिमिलरिटी आहे। न 13-14 न 14-15 14-15 ऐं 15-16 उनजी सिमिलरिटी। ठीकु आहे न। हाणे मूंखे ॿुधायो त तव्हां इहो लास्ट ईयर बि असांखे इहो जुमिला पढ़ी ॿुधाया, हाणे बि असांखे वरी उहो पढ़ी ॿुधाया। ब्यूरोक्रेट ठाहिनि था, उहा स्पीच पई आहे, थोरो हुन मां कट पेस्ट वारी असांजी बजट आहे। ॿियो असांजी बजट में कुझु कोन्हे को। हे विंड कॉरिडोर जूं ॻाल्हियूं तव्हांखे मां ॿुधायां न, हिन में तव्हां पढ़ंदा वञो न तव्हांखे खिल ईंदी। इहो विंड कॉरिडोर खां वठी या जेको तव्हांजा जेको साईं सोलर एनर्जी खां वठी इहे सभु शयूं जेके आहिनि हिन स्पीच जे अंदरि पयूं थियूं त असां वटि हेॾो सारो साईं असां वटि विंड कॉरिडोर आहे पंहिंजो। हाणे जॾहिं तव्हांजे हाल कुझु थिए नथो, न को विंड मां असां वटि मेगावाट आयो, न को थर्मल मां आयो, न को कोल मां आयो, न को तव्हांजो जेको आहे पंहिंजो सोलर मां आयो,
भाई तव्हां हिकिड़ो बि ट्यूबवेल जेको आहे अञा ताईं सोलर ते न लॻाए सघियो हाणे वरी स्कूलनि जा सोलर सिस्टम ठाहिणु शुरू कया अथव सही। उन खां पहिरियों तव्हां असांखे चओ त तव्हां कॉम्प्रिहेंसिव स्कूल ऐं पब्लिक स्कूल असांखे ठाहे ॾींदव जेको साईं गुज़िरियल भेरे ऐलान कयो हो उहे असांजा तव्हां उते रखी छॾिया। हाणे जॾहिं इहा पोज़ीशन आहे तव्हांजे इन्हनि बजटनि जे मां चवंदो त बजट सिंध जे बजट ते ॻाल्हाइण मां फ़ाइदो ई छा जॾहिं हुकुमरान जेको चवनि था उहो कनि ई कोन था। सदाईं हिकिड़ी स्पीच आहे रटे करे उहा हे स्पीच 13 जी स्पीच तव्हां मिलाए पढ़ंदा वञो एनर्जी में उहो तव्हांखे लेस फॉर मोर वर्डिंग्स अॻिते पोइते करे उहो पर हेठि त वञो कुझु ठहियो आहे स्कूल ठहिया आहिनि रोड ठहिया आहिनि रस्ता ठहिया आहिनि छा ठहियो आहे। अच्छा वक़फ़ो चवनि था वठूं मुंहिंजे ख़्याल में वक़फ़ो वठी मोटी था अचूं नाज़रीन वठूं था वक़फ़ो वापसि प्रोग्राम जे सिलसिले खां कयो था असां सां गॾु रहिजो।